सिंधु दरिया में पानी जो इज़ाफ़ो कालाबाग, चश्मा, तौसा ऐं गुडू बैराज ते बोड वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। इन सिलसिले में सिंधु दरिया में मुसलसल पानी जी सतह वधी रही आहे, जंहिं जे नतीजे में कालाबाग, चश्मा, तौसा ऐं गुडू बैराज ते बोड जी सूरतहाल साम्हूं आई आहे। ईंदड़ हफ़्ते दौरान गुडू बैराज ते विचोले दर्जे जी बोड, जॾहिं त सखर बैराज ते भी विचोले दर्जे जी बोड जो इम्कान आहे। सखर बैराज जे कंट्रोल रूम पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब तरबेला डैम में पानी जी सतह 1534 फुट रिकॉर्ड कई वई आहे। पानी जी आमद 3,13,300 क्यूसिक, पानी जो इखराज 2,57,400 क्यूसिक। काबिल नदीअ मां पानी सिंधु दरिया में पानी जी आमद 44,000 क्यूसिक। कालाबाग बैराज ते आमद 3,121 क्यूसिक, इखराज 2,92,044 क्यूसिक। चश्मा बैराज ते आमद 4,24,881 क्यूसिक, इखराज 4,02,464 क्यूसिक। तौसा बैराज ते आमद 4,47,936 क्यूसिक, इखराज 4,41,436 क्यूसिक। बंगला डैम ते पानी जी सतह 1196.75 फुट रिकॉर्ड कई वई आहे। आमद 2,96,775 क्यूसिक, इखराज 7,000 क्यूसिक। पंजनत ते आमद 74,910 क्यूसिक, इखराज 40,336 क्यूसिक। गुडू बैराज ते पानी जी सतह में वाध रिकॉर्ड कई वई आहे। आमद 3,43,418 क्यूसिक, इखराज 3,03,099 क्यूसिक। सखर बैराज ते आमद 3,02,70 क्यूसिक, इखराज 2,42,120 क्यूसिक। कोटड़ी बैराज ते आमद 1,35,849 क्यूसिक, इखराज 93,824 क्यूसिक। सखर बैराज कंट्रोल रूम मूजिब पंजाब समेत मुल्क जे बालाई इलाइक़नि में थियल बरसातुनि सबब दरियाए सिंध में पानी जी सतह में वाध जो इम्कान आहे, जंहिं सां सूरतहाल वधीक ख़राब थी सघे थी।